तवा भाई साइड ते हलिया वनो मां इन बार जा जिन अकेले में कट दोस या फबा मोगे फकीर के खबर लगी भैया तो जे अंदर में जिन ना है मुखे एतरो बुधा तोखे परेशानी केड़िया जे तू या फिल्म कई थी या फबा न थो गिलाए या फबा ये फकीर केड़े किस्म जो माण्हू आ पाण केरे भजाए छॾियो अथसि ऐं अदा के तो अकेलो छॾे आया आहियूं इन अदा के कुछ थी वञे निभागा खैर गुर फकीर वडो पहुंचल लगे तो माके वडो करामत वारो फकीर आ इंजे करे पाण के हेरे मोकलियो अथसि एतरी नाटक बाजी करण जी लोड़ ना है मुखे साफ साफ बुधा तो जे अंदर में छा परेशानी आ मां तो जी मदद करण जे लाए तैयार आ मोगो फकीर तो जी मदद कंदो न थो गिलाए या फबा फकीर जा मंतर ले कॾहिं खत्म थींदा मूंखे त बुख लगी आ मुंहिंजो साह वञे ई थो अब्बा सब्र कर निभागा तकड़ कम शैतान जो हूंदो आ बाबे के पंहिंजो कम करण दे हराम खोर तू मुंहिंजी रोज़ी ते लात ॾिनी वेठो आ तो जे करे ही नथो बके वारो कर मुंहिंजे लाइ पाणी जो भरे आ बाबा सही तू परेशान न थी तू कावल जी ना मां तो इले थदो शरबत बनायो त ताजो हाणे या फबा हाणे खुली गिलाए तो जे मुंहिंजे अलावा ॿियो कोई न है इते तो जे अंदर जो राज छाए तो जे दिल में केड़ी परेशानी आ या फबा हाँ सच में मोगा फकीर तू मुझी परेशानी खत्म करे खत्म छा बचड़ा मां तो जी परेशानी ये उठराए छदींदुम जे तोता उठदा आहिन वण ता तू खुली गिला मैं नाटक यो इनी करे तो करा जो घर वाला मुझी शादी नथा करन हे भी सारो गुजरी हो तो भी कोई जुगाड़ हलायो या फबा छोकरी जो मसलो आ तडी करे 2 महीनन का तू यो ड्रामो कई वदो आ बियो मां छा करा इन का अलावा मां कोई जुगाड़ अचे भी न पियो तो जो हाणे थो जुगाड़ हलाया या फबा तो जे पी के घुराए करे हाणे ही मसले जो हल तो कढा मुझे अबू के ए मुझे भा के घुरा लाजमी पर जो को ना ये नाटक करी गाल उन जगह ना कंजा तू मोगे फकीर के बेवकूफ समझो आ मां या गाल बुधाइंदम तो मांजी रोजी हली वेंदी या फबा वारो करो हली अचो छोकरे जी जिनड़ी निकरी वया हली अचो बाबा फकीर सॾे थो अच्छा हल हल बाबा वारो कर हल हली अचो हिन बार जो जिन कढी छडियो आ मां हां साईं दरअसल मसलो बियो इयो आ त जिन इन बोतल में कैद थी आ सिर्फ हफ्तो हिक रही सकदो आ 7 डी जे मल गुजरिया 8 नी हिया बोतल फाड़े करे जिन बाहर निकरी इन ते हमलो कंदो मोगा फकीर इनी बाल ते वरी चो जिन हमलो कंदो छो जे यो जिन ना पर जिनड़ी या जिनड़ी इनके काबू करण चाहंदी आ इनका खराब काम कराइण चाहंदी आ मोगा फकीर मूंखे इहो ॿुधाए त असांजे भाउ लूसीअ खां इहा जिनड़ी जान कीअं छॾींदी या फबा बचड़ा तमीज़ सां गिलाए मोगे फकीर जे साम्हूं आयो वेठो आ आखिर तुआरे भाउ जी हाणे शादी थींदी तुआरो भाउ हाणे घोट थींदो तमीज़ सां गिलाए इंसान केड़ी दुश्मनी थी भाउ सां मुंहिंजी का बि दुश्मनी कोन्हे दरअसल ॻाल्हि ई आहे बाबा सां अञा ताईं मुंहिंजी रिश्ते जी काथे ॻाल्हि ई न कई अथसि मुंहिंजी अची ॾाढी थियण वारी आहे हिन किने जी शादी जो नंबर कीअं अची वियो घणो बाल से रीस न कर इहो ॿुधायो मोगा फकीर इहा जिनड़ी भला इन मांजे ॿार के छॾींदी कीअं इन मसले जो हिक ई हल आ इन बार जी 7 ॾींहंनि में शादी करायो जीअं जिनड़ी इन जी कुआर खे ॾिसंदी ना तो पोइ ईअं उडंदी जीअं तोती उडंदी आ पिंजरे मां मोगा फकीर जे इहा ॻाल्हि आ मां हाणे ई पंहिंजे बच्चे जी शादी तो करायां इनजी शादी इनजी पसंद जी कराई जाई जेड़ो इयो तेड़ी कुआर जेड़ो इनजो रंग जेड़ो कुआर जो रंग जेड़ो इनजो खाइण पीअण तेड़ो कुआर जो खाइण पीअण मोगा फकीर ता परेशान न थियो मां पूरो पाकिस्तान रुली इन छोरे जड़ी छोरी गोलींदम ॿियो छा त पोइ ठीक आ जिनड़ी हाणे असर न कंदी हिन छोकरे खे वठी वञो नजरानो हिन बदने में विझो जेतिरो सरी सघो हाजिर मोगा फकीर हाजिर हाणे ई ॾियूं था नजरानो अल्लाह साईं बच्चे ॾे हे साईं ॾिसो हे विझूं था वारो कर होटल तां कढ़ाई गोश्त वठी आ हाँ 2000 रुपयो थी वरी सुभाणे ॿियो गिराक फसाईंदासे मोगे जी मार खबर न चार